घोटकी शहर में ओचितो बरसात पवण बाद चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी जा आसिफ रज़ा खान धारी जो सूरताल जो फौरी नोटिस वठंदे बरसाती पानी जी निकाल मुअसर इंतजाम जो हिदायतूं जारी करे छॾियो। चेयरमैन तरफां चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कमर ज़मा इंटणे फोकल पर्सन सिकंदर इलाक़ो जो हिदायत कई वई आहे त पाण शहर जो दौरो कनि रस्तनि ऐं घटियुनि में बीठल बरसाती पानी खे तुर्त क्लियर कराइनि। जंहिंखां पोइ चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कमर ज़मा इंटणे फोकल पर्सन सिकंदर इलाक़ो म्यूनिसिपल अमले सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो तफ़सीली दौरो कयो वियो। जिते बि बरसाती पानी बीठल नज़र आयो उते फौरी तौर सैनिटेशन अमले खे हिदायतूं ॾेई पानी निकाल कराई वई, जंहिं जे नतीजे में शहर जूं घटियूं मुख्य शाहराऊं क्लियर थी वियूं आहिनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया मूजिबि कुझु हंधनि ते हल्की मिटी ऐं कीचड़ मौजूदु हुई, जंहिंखे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर जी हिदायतुनि मूजिबि जल्द साफ़ करायो वेंदो। दौरे दौरान कादरपुर रोड, लेडीज़ मार्केट, डॉक्टर ख़ालिद अस्पताल रोड, कौसर मस्जिद रोड, नूर मस्जिद रोड, डॉल्फिन बैकरी रोड, धम बोंगी ऐं शाही बाज़ार, जमील बुक स्टोर रोड ऐं UBL बैंक रोड, नदी मार्केट, असमतुल्ला मार्केट, मोबाइल मार्केट, पुरानी नेशनल बैंक साइट ऐं प्रेस क्लब घोटकी समेत ॿियनि इलाइक़नि जो मुआइनो कयो वियो। म्यूनिसिपल इंतज़ामिया जो चवणु आहे त शहरीनि खे सहूलियतूं फराहम करणु अवलिन दर्जी आहे ऐं बरसाति जे मौसम दौरान सफ़ाई निकाल जे अमल जी मुसलसल निगरानी कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।